वञ सहमत पर आहियां रहमत। तेरे दिल भई लूपड़ भी कोन जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काटे में मुक्त कर। मुझो जीअण आपदा लायो। हिन घर में आपदा जे करे त किरियो पियोसि। हुन बि अॼु अहिड़ी रविश अख्तियार कई, केॾी छिक सां वियोसि ऐं केॾी बेरुखी सां तड़ी। तूं आहीं इन लाइक़ तो क़त्ल कयो आहे। क़त्ल जे एवज़े आपदा वञी पई ओझर में। अञा बि आपदा तोखे चाहे, अञा बि आपदा मां उम्मीद थो रखी। ज़रूरत खां सवाइ तो हुनखे ॾिनो ई छा आहे। वाकई मां ॾोही आहियां, नफ़रत जे लाइक़ आहियां। आपदा मां वॾो पापी आहियां, पंहिंजे प्यार खे पाण घाणी में पीड़जण ते मजबूर कयो आहे। मूंखे जीअण जो को हक़ कोन्हे। हा, मूंखे जीअण जो को बि हक़ कोन्हे। मारोट नहीं चल रसी, मुखे मरण दे। आपदा मुखे तो भी हाजरा में मुखे नहीं चढ़ दे। ॾिसत मुखे न रोकी, मुखे मरण दे। पिस्तौल दे मुखे। नवद अली न त छा न त मां थी पाण खे पूरो कयां। आहे छा छाते थम चराए। अमा अली रज़ा पाण ते फायर तो करे। अली रज़ा ही छा लाइ चवे तो त आपदा बि मुखे त अमा बि मुखे थी ॻाल्हाए। आपदा वटि वियो हो छा? हा वयो हूंदो, इनी लाइ त चवे थो। अली रज़ा पुट, तू छो थो ईअं करी? ॾिस, मां तुंहिंजी पुफी न पर माउ पी पाऊं आहियां। छरिया असीं तोखे केतिरो चाहियूं था इहो त तूं सोचे बि नथो सघीं। अमा अली तूं माठ कर। अली रज़ा तोखां सवा असीं निंदड़ क्यों आहियूं? पुट तूं ई त असांजो धणी आहीं। चवंदा नाहिनि त धण त धणी नत विकण खणी। अली रज़ा जे तूं ईअं कंदे न पोइ त मुबारक ऐं ॿुढे पारां असांखे कचो खाए छॾींदा। तूं त असांजो ॾढ आहीं अली, तोखां पोइ त असीं कुझु बि न आहियूं। हा पुट, हथ थी ॿधाई, तूं ख़तरनि सां न खेॾंदो कर। हा पुफी मूंखे माफ़ कजो। चरिया तो को बि ॾोह नाहे कयो, बसि वाइदो कर त हाणे साहिब खां कमु वठंदे। ठीकु आहे पुफी, वाइदो। त पोइ इन ख़ुशी में रज़िया तूं वञ खीरणी ठाहे अच त पाण टई वेही गॾिजी खाऊं। जी मां ठाहे थी अचां।
अली मानी खणी अचां खाईंदे? छा थियो? ख़ामोश छो आहीं? आपदा माण्हू ख़ामोश हूंदे बि घणो कुझु ॻाल्हाईंदो ईंदो आहे। कीअं? जीअं तो ॻाल्हायो। मूं ॻाल्हायो? मूं किथे ॻाल्हायो? मूं त चपी कोन छोड़िया आहिनि। रुगो चप या वात कोन ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं कॾहिं अखियूं बि ॻाल्हाईंदियूं आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं किथां सिखियो आहीं? माण्हू खे जॾहिं चंड ऐं चांड्रोकी वणण लॻंदा आहिनि न, तॾहिं हू ईअं ॻाल्हाइण सिखी वेंदो आहे। चंड ऐं चांडोकी छो वणण लॻंदा आहिनि? छो वणंदा आहिनि? हा, ॿुधाए। इश्क जे करे। इश्क छा आहे? ख़बर न आहे छा आहे, पर कुझु आहे ज़रूरु आपदा। सुकून खणी वञी ॿिए जे हवाले कंदो आहे। कंहिंजे हवाले? जंहिंसां इश्क थी वेंदो अथसि। हा, त मारोठ मिठे खे इश्क जी टकोर लॻी आहे। केरु आहे भला उहा ख़ुशनसीब? ख़ुशनसीब आहे या बदनसीब, पर ॼाणे ज़रूरु थी त अली जे अंदर में वेठी आहे वाहिरा या खेरा जोड़े। का कबूतरी आहे? न कबरी आहे, पर आहे वाह जो। उहा कबरी आहे त तूं केरु आहीं? पाऊं? तूं छो थी चिड़ी? कबूतरी तितरी या कबरी जेको चवांसि, तोखे छो थी कावड़ लॻे? मूंखे छो कावड़? हा, इन करे जो ही कुर्ब भरल कांगल चौंबू खोले सजण जा सनेहा पुॼाए मुंहिंजी दिलि तो रोले। नाराज़ थी वे? न, चाह जो पैगाम आहे। तूं घारींदीअ त मां सही वेंदुसि, वेड़ न सहंदुसि। तूं कावड़ में या कुर्ब में जेको कुझु चवंदीअ, सो प्यार जी निशानी भाईंदुसि। छो त जंहिंसां मोहबत हूंदी आहे उन सां ईअं ॻाल्हाइबो आहे, मुल्कबो आहे ऐं मिलबो आहे। हिते बि जंग गैलेंदे पहुची वे। अञा बि नथी मुड़ी। ए मुढल फ़क़ीर जा जिन में फिटायो, फीणे खां पोइ खेड़ी ख़तम। तूं त हिकिड़े ताबीत जी महिमान आई आबिदा। छो आयो आहीं? तो त फीणो फेरण ॿुधूं त तोखे जिन वरितो आहे, सो सोचूं त तो ते फीणो फेरे पंहिंजी अखियुनि जे नूर दिलि जे सुरूर खे आचो करे अचां। इहो ॾिसण आयो आहीं त फटका दी आहे न? ईअं ई सम्झो, हिन नाचीस सां जेकॾहिं नींहं लॻाई आहे त न इहे नीर वहाई आहे, न इहो जिन वठाई आहे, न इहो डोल ॾिसी आहे। इहा टंग ठड़काईंदो हिते इहो ॿुधाइण पहुतो आहीं। अञा इहो रुक जा पाणी। इन ॿुढल फ़क़ीर सां ठही, इन ॿुढल फ़क़ीर जॾहिं हीअं कुले चढ़ी आहे न, त इहे गिदड़ लूमड़ जेके तुंहिंजे वेझो रड़ियूं राभा कंदा था वचनि न, इहे तुंहिंजे वेझो ई कोन अचनि। न वरी जिन ई तोते जुलाए करे हा। तोसां शादी कयां हा? हा, टेॾा टे थरा थो शादियूं कंदा पिया वतन। जेकॾहिं हिकिड़े ॿुढल ॿी शादी कई त कहिड़ो गुनाह जो कमु थी पियो? रुगो टांडो ई ॿुढल फ़क़ीर सां हक़ ते जिन वठो अथई न। हाणे वञ, पचर छॾ, तोखां वॾो बि कोन छा? हा, पोइ जिन सां मूंखे यादि आयो, मुंहिंजे काले मां मूंखे आयो त तोखे न रुगो जिन पर तोखे बुत बि पियल आहे। सो सोच में त चाची आमना खे घर ॿुधाए अचां साचा आहे कोन। सो हाणे मूं चयो तोखे ॿुधाए छॾियां, सो तो पाण हाणे ॿुधी छॾियो। चवे छा तो? हा, इहो बि ॿुधी छॾ। इहो बुत तोखे अलीअ विधो थी, अलीअ। हा, ॿी ॻाल्हि बि इहा ॿुधाए छॾियां त जीअं जीअं बुत हुते ॻरंदो वेंदो, तीअं तीअं तूं हिते सफ़ा
ढांचो थींदी वेंदी आहे सुभाणे ॿुढल फ़क़ीर फीणो पढ़णो ॼाणे चए त मां पढ़ां पर चए छा तूं मुंहिंजी जान आहे मां तुंहिंजे लाइ सभु कमु करण लाइ तयारु आहियां मां पाण ई पढ़ां थो हक़ु अल्लाह जल्दी जमा तूं आई जल्दी जमा तूं आपदा तूं सभु मुसीबतूं ॿुढल न चओ अधु कुठल चओ असली तूं मोल चओ शुरू असां विस्कणो वारियासीं जहिड़ो असुल सुहां ॾिसे थो त ओल गोल बस वन जिंद छॾ तुंहिंजी मर्ज़ी चई त फेराक जे फटण ते फीणो फेरी वेंदी मां चवां थी टर मूंखे अलाए छा थो थिए हे ॿुढल बाक़ी छा जे लाइ बीठो आहे हुकुम कर त मां सभु कुझु करण लाइ तयारु आहियां ख़ुदा जे वास्ते हलो अनिता पंहिंजे घर मर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां ॿुढल फ़क़ीर घणनि जा जनाज़ा खणी पोइ मरंदो सवाइ तुंहिंजे पहुञा थो अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682 लॻे थो त सबूत हथ अची वियो अथसि असांजे में दुश्मनी कंदा बि आहियो न दोल जे डोके ते वॼाए कंदाऊं तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे अम्मा मुताली खे इन करे छॾियो हो त छो पुट चुप छो थी वे तो हू आसरो पले मुंहिंजे करे पाण खे ख़तरनि में न विझे नफ़रत ऐं कावड़ में सब कुछ छॾे ॾे मूंखे कहिड़ी ख़बर हुई त हू पाण खे मारण लाइ तयारु थी वेंदो ॾाढो जज़्बाती आहे हू जे रसिया न रसी सां न पोइ जो रण थी वञे हा अम्मा तूं सम्झाइसि न कीअं सम्झायांसि पुट हू सम्झण जो आहे जो हुनखे सम्झायांसि
कोशिश कर मां खे समझाएस तकरार तिरकण आहे माण्हू तिरकियो त सम छुटो छा इन्हनि तकरारनि खे तूं कण थी चवीं चरी इहे त सुरकण आहिनि रसो सुरकियो साह तुम इन्हनि तकरारनि तोखे धार असांखे धार बस घुटे छॾियो अथनि अम्मा लिखियो मंझ निराड़ कलम क्याड़ी न वहे गुजरी के छॾे ॾियो हाल ते रहम करियो समझ मां ताऊं ॼाही कोन हुअसि आपदा पंहिंजो पाण खे संभाल माण्हू त ज़हर पीअण खां पोइ बि जीअण सिखंदा आहिनि इहे झुरण ऐं झुराणो चङो न आहे तकरारनि जो तूफ़ान छको नाहे थियो तूं वञ मता चाची आमना न अची वञे वञा थी पुट आमना अची वई त मिड़ी ख़ैर आहे अम्मा कावड़ में कुझु छॾे त अंदर में कोका लॻी वेंदा हाजरा तूं हिते हा मां हिते हिते न हुजां त ॿियो किथे हुजां मां यही पुछो माए तुंहिंजे भाइटे मुबारक में जहिड़ो हो न तंहिंजे करे पुछो माए अम्मा तू ज़हमत के छॾ तू वञ अड़ी अमड़ खुदाए खुदाए करे बठजी वईया त भी बरतियूं अॻिते आ माण्हू भली सम्झनि ज़हमत पर आहियां रहमत अमड़ खे चवां चङो पुट आपदा मां हलां थी पर हलण खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधंदी वञ माई हाजरा वरी कहिड़ी कान बचंदई छोकिरी ख़ैर गुर माई मां त सभु कंहिंजी ख़ैर वारी आहियां तॾहिं त चवाई थी त को बिलो कर छोकिरीअ जो हथनि मूं सफ़ा वई थी मुंहुं ॾिसणो अथई त ॾिसी वठेसि हा छो काॾे वेंदी कुझु न अदी बस कान बचंदई ॿुधाए छॾियां छो नथी ॿुधाई मूंखे अड़ी अदी हाजरा राति सॼी राति पुट ॿुढे जागर कयो आहे जागर किया बुढे छो छा लाइ पक करण जे लाइ पक कहिड़ी पक अदी हाई पक करण जे लाइ हिल्म वसीले मुंहिंजे पुट खे ख़बर पई त न रुगो आबदा खे ढेठ जिनो आहे पर बुत बि पियल अथसि सॼी राति वेचारो मराकबे में वेठो रहियो तॾहिं वञी इहा सुध पयसि न न अलाह थो ॼाणे पियो अधी भला हाणे कूड़ हण मां मूंखे कहिड़ी कोडी मिलंदी ऐं माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत हाजरा खे चवां पोइ हाणे छा थींदो बुत ॻोल्हबो तॾहिं वञी जिन किरंदो तॾहिं छोकिरी चढ़ंदई ॼण त आसरो कोन्हे को वरी कहिड़ा दुश्मन लॻाइनि मुंहिंजी आपदा खे बुत विधा आहिनि अड़ी अदी इहे पंहिंजा ई ॿियो वरी कहिड़ा पंहिंजा अड़ी अदी जिन खे पंहिंजो कयव तिनी तव ॾिना अथव ॿियो वरी केरु कंदो पंहिंजा पंहिंजा कहिड़ा इन ॿुढे पंहिंजे कारे इल्म वसीले मालूम त कयो हूंदो न त पंहिंजा कहिड़ा आहिनि अड़ी अदी हाजरा तव्हां जो बेएतबारा माण्हू एतबार कंदव कोन भली को तार दुश्मनी करेव न पर तॾहिं बि कोन मञींदव न को एतबार ई कंदव बाक़ी तू रहम न कंदी मासी ये ना अड़ी अमड़ जी जल मां गुनाहगार बंदी चारई पांद चोर मां कहिड़ो रहम कंदसि जी जल ॿुधाए रहमत आख़िर आहे केरु असांजो दुश्मन अड़ी अदी हाजरा कहिड़ी कूड़ी कहिड़ी सची इहो तो वारो भाड्रियो अली छोकिरी जो ॾिनई मुबारक खे न सही सघियो न इन्हे करे विधो अथई छोकिरीअ खे बुत भाई चरियो चए सियाणो सम्झे माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत अदीअ खे चवां चङो हाणे मां हलाए थी पई
लॻे थो सची बि अली तोखे बुत विधो आहे, तॾहिं त हीअ बि चए पई। अम्मा छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, जो भाग मूंसां, तूं वञ मां, तूं वञ। वञा थी पुट। अब्बा ये सूबेदार छो आयो हो? अमा बयान वठण आयो, मूं ॿुधाए छॾियोमांसि। छो बयान ॾींहुं सां न चया? छा जा बयान अमा, रुगो अस्पताल मां निकिरां पोइ टड़का ॿुधंदी टड़का। जाई चयो अथनि पुट, अणपलियो औलाद ॾिम ई न त भलो। हू मूंखे मारे चुको आहे, मां रुगो फरियाद करे वेही रहां। पुट हुकूमत पाण ई छीछाड़ींदसि। अमा हुकूमत छो, मां छो न, मां छो न छिछाड़े छेत छेत करे छॾियांसि। मूं हथ में चूड़ियूं पातियूं छा? बेली मुबारक, साॻी ॻाल्हि साॻी मिंथ मेड़ आख़िर केसि ताईं कंदी रहंदसि? न कर मां मिंथ मेड़, मूं चयो आहे छा तोखे त मूंखे मिंथ मेड़ कर। अॼु न त सुभाणे डॉक्टर मोकल ॾींदा न, निकिरण खां पोइ ॾींदोसांसि टांटा या आसमान ॻाढ़ो ॾिसंदी। हुन जा हथ ॼण ॿधल आहिनि, बसि टांडा खणी वञी ॾींदेसि। हुन सां खणी तूं बि गॾिजी अचिजांइ, तूं न पर सॼे ॻोठ खे गॾु वठी अचिजो। बूटियूं बूटियूं करे ॿोड़ न रधोमांसि त मुंहिंजो नालो मुबारक न, ॿाड़ो सॾिजो ॿाड़ो। इहे कम बि ॿाहिरनि जा हूंदा आहिनि, माण्हुनि जा थोरे हूंदा आहिनि। हू मूं ते सरसी करे आहे छा डेम्बो, गिचीअ खां पकड़े फिटीअ कयोमांसि न त छटीअ जो खीर यादि अची वेंदुसि हिन डेम्बे खे। बसि अबा, मुंहिंजे भाग में शायदि जेलनि में मुलाक़ातूं करण ऐं इस्पताल में सार संभाल करण लिखियलु आहे, न त पुट थी करे मुंहुं पोड़ीअ माउ ते कहल न करी, हकलींदे हाम थिए। जेको वणे सो वञी कर, मूं बसि कई मुबारक। अस्सलाम वालेकुम डॉल वगैरह। वालेकुम सलाम इब्राहिम, खुश आया जाऊं भलो। वेसो वेसो वेसो। तू खैर ता जो वने सोच में गुम पियो ही। बुध ये सवेल अठो में पर घटिया में ई तेजी सां तंग के ठड़काइंदो पे वे, जरा जर पोया के कुत्ता पिया हुजनि, जाका गोठ में भाॼुर थी हुजे। यार इब्राहिम छॾे न ॻाल्हियुनि खे, मूंखे तूं इहो ॿुधाए तूं थाणे ते वहीं? हा वियोस बुबा छा करे आहीं? ॿुधल थी वेंदो कम, घबराए न। अञा कॾहिं थींदो? चवंदो घबराए न, पुलिस ई कोन जहिड़ी आहियां। यार ॿुधल मुबारक फिरियाद ई नथो थिए, आऊं छा कयां? पोइ छा थींदो भला? यार तोखे कहिड़ो खतरो आहे? न खतरो को बि कोन्हे, को रुकावट आहे। रुकावट? कहिड़ी रुकावट आहे तोखे? सुवाल जवाबनि खे छॾ, पुलिस खे चाढ़े तालीस खे भीड़ पे अचे ऐं मसइलो बि हल थिए। ॿुध तोसां भला अली सोड़ो पियो आहे छा? ईअं ई सम्झ यार। यार ॿुधल पुलिस चढ़ंदी पुलिस, पर तूं पाण सियाणो आहे। मां मझल आहियां, तूं रुगो बाड़ाईंसि। मुबारक सां ॻाल्हाए, मां पाण ई बयान ॼाणे आयुसि, तूं बसि बंदि कराईंसि। भले पर पोइ लेखे महिल बिन लहरो शुरू न कजा पंहिंजो ई। न न कोन हणंदुसि लहरो, कोन हणंदुसि। पोइ सम्झ त अली अंदरि वारजी वियो। मां त चवां थो हींअर वञी ॿीहर करेसि बिलो। अरे हा थी वेंदुसि बिलो यार, थी वेंदुसि बिलो। तुंहिंजो साह छो थो वञे? भला मास्तर बाबति यार तोसां कुझु ॻाल्हाइणो हो मूंखे। यार हाणे हिन ॻाल्हि खे तूं छॾ, मां हाणे घर थो वञा, थोरो ज़िक्र विकुर बि करिणो आहे, पोइ अकेला ई अचिजांइ त इत्मीनान सां वेही ॻाल्हाईंदासीं हिन ते। ॼाण जानू बचाई थो तोखे चांहि मां पीआरींदो, तूं आराम सां वेठो हुजे, ठीकु आहे न? मां ॻाल्हायां तूं कहिड़ा तव आहिनि, टंग खुपे थी कान थी। वरी मूंखे चए त तूं ते वे चांहि भई जानूअ सां पी, अयां हलां थो। हिनखे मुड़ुस ज़िक्र करिणो आहे।
लॻे थो त हिनखे वरी को थाणे में खणी वणायासीं। तूं सम्झी थी शरीफ़ा शहर में हूंदी, तूं हिंदोरे में लुटंदी। चाची चाची मां कहिड़ो हिंदोरो घुरियो आहे? चाची मां त तोखे पंहिंजी माउ वांगुरु सम्झंदी आहियां। अरे खुदा ई न करे जो मां तुंहिंजी मां ज़मत जहिड़ी थियां। चाची मूं ते रहम कर, ॿिए जी आई में मूंखे छो थी उजाड़ी? मूं बि सींद ॾिनी आहे, इहो ॿुधी छॾ। हा, या त रड़ंदीअ या तोखे थड़ा मथे ते ॾेई ऐं तुंहिंजे माइटनि जे घर रवानो करे पोइ मां सुख जो साह खणंदसि। हिकिड़े ॾींहुं हामिद जे दिलि तां लहंदी ऐं ॿिए ॾींहुं ॿुढे जे घर। चाची तू भी तो औरत आई, औरत थी करे मूंसां इहो कलूर छो थी करी? शरीफ़ा औरत न आहे, हाँ उन जे अज़ाब ॾिसी ठरी थी। चाची मां सवादन लाइ सिकी मरां जो भाॼी खे शरीफ़ा लाइ ईअं सोचां बि। अञा किथे सिकी आई सवादन लाइ? सिकंदी त हाणे त किथे थी ओड़े ऐं किथे थी तोड़े। चाची मुंहिंजी दिलि साफ़ आ। छो? ऐं मुंहिंजी दिलि मेरी आहे। चाची मां त पंहिंजे लाइ थी चवां, अगर कुदरत तरफ़ां न मुंहिंजे नसीब में धिका थाबा लिखियल आहिनि त चाची क़बूल आहिनि मूंखे। जे ईअं न कयां हा त तूं वणघोड़ो ॿधी आ। छा ईअं न करी आ चाची? ऐं तोखे हामिद खे परे न कयां हा त तूं वठंदी आ या मूं मजू मञेगा? चाची इन जो मतलब इहो सभु कुझु तो कयो ऐं हामिद मूंखे ॾोही सम्झी हमेशा ज़लील कंदो रहियो? ऐं अञा त ज़लील थींदी है, अञा लोड़ींदी है। हा जी अम्मा, जेका मूंखे ज़हर ॾींदी सा ख़ुशि त न रहंदी। ॾिस न अब्बा, हेड़ी दूती ज़ाल त छा पर घर में धीअ बि न राहिजे। बिलाशक जीजल बिलाशक, पर न जीजल ज़हर पीआरे उनखे त न चइबो न मां। छो त मां जीजल उहा पुट सां दुश्मन छो कंदी, ईअं न मां। अब्बा अलाए छा पियो चई पुट? अम्मा चवां पियो त मां पुट खे ज़हर पीआरींदी त कान, पर पुट जे दिलि में नफ़रत पैदा करण लाइ रांदि त रचाए सघे थी। अब्बा छा थियो थी पुट? इहो त जे तूं ईअं न करी हा त मेहरू वण घोड़ो न ॿधी, तो असां ॿिन्ही खे परे करण जे लाइ मजबूरन ईअं कयो आहे। जी जी पुट,